ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ॾेई मां ॾेई वेझो विॼ किरण सबबि 2 रेढार ज़ख़्मी थिया, 7 रिढूं बि मरी वियूं आहिनि। ॻोठ रेढो रेबारी में विॼ किरण सबबि 2 रेढार ज़ख़्मी थी पिया इस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। ॾेई वेझो विॼ किरण सबबि 2 रेढार ज़ख़्मी थिया आहिनि, 7 रिढूं बि मरी वियूं। ॻोठ रेढो रेबाड़ी में विॼ किरण सबबि 2 रेढार ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॾेई वेझो विॼ किरण सबबि 2 रेढार ज़ख़्मी थी पिया, 7 रिढूं बि मरी वियूं आहिनि। ॻोठ रेढो रेबाड़ी में विॼ किरण सबबि 2 रेढार ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ॾेई मां आवाज़ जे रिपोर्टर महबूब अली खोसो खां। जी महबूब अली। हाँ जी बिल्कुल। ॾेई आरई तेज़ भरिसां ॻोठ रेढो रेबारी में ओचितो खेवण किरी पई। खेवण किरण जे नतीजे में भाॻियो धनार जो धनु रेबारी जूं 7 रिढूं जेके पिड़ी ते पहुती वियूं ऐं माल जे वाड़ ते वेठल 2 धनार 7 ज़ख़्मी थी पिया। धनार मलूक रेबारी ऐं किथे रेबारी खे ॾेई इस्पताल आंदो वियो, जितां रेफर लेटर ॾेई तालको इस्पताल टंडो भाॻो रवानो कयो आहे। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।